चाचा पलिया बुढ़ीअ जा बीणा थींदा आहिनि। हिम्मत न हार बाबा। सरदार साईं, हिकु अल्लाह जो आसरो आहे, ॿियो तुंहिंजो। एसएचओ सां मिली आहे? जी सरदार साईं। छा चयो एसएचओ? बाबला साईं, साॻाई रिवायती जुमला ॻोल्हियूं पिया, छापा हणूं पिया, पर अञा का अॻु भराई नाहे थी। बाबा, का पंहिंजी मुर्सी कयो, पुलिस ते कहिड़ो एतबार। ठीकु आहे ख़ादिम, तूं साईं अली मोहम्मद शाह ॾांहुं निकिरी वञ, उनखे वञी मुंहिंजो नियापो ॾे। जी सरदार साईं। ख़ादिम पुट, ॿ गिरा मानीअ जा घरां खाए वञ, काल्ह खां वठी कुझु न खाधो अथई। हा बाबा। बाबल साईं, कर ख़बर हाशिम, कहिड़ी ख़बर आंदी अथई? ससीअ जी ख़बर पइजी चुकी आहे। ससी वॾेरे दरिया खान जे कब्ज़े में आहे। हाशिम, ख़बर त पक्की आहे न? ख़बर सोराना पक्की आहे बाबल साईं। किथां ख़बर पई? बाबल साईं, मुंहिंजो दोस्त आहे दिलावर, उन ख़बर। दिलावर एतबार जोॻो आहे? हा बाबल साईं, दिलावर कच्चे जे इलाइक़े में रूपोशन वारी ज़िंदगी गुज़ारींदो आहे, पर ईअं सम्झ ॼण मुंहिंजो सॻो भाउ आहे। इन ॻाल्हि जा सबूत आहिनि? बाबल साईं, बहादुर ऐं शमूअ कच्चे मां माण्हू पैसनि ते घुराए ऐं ससीअ खे अगवा करायो आहे। जिन ससूअ खे पैसनि ख़ातिर अगवा कयो, उहे माण्हू हाणे किथे आहिनि? ॿिनि माण्हुनि खे दिलावर मारे छॾियो, हिकिड़ो भॼी वियो, बाक़ी हिकु दिलावर जे कब्ज़े में आहे। ठीकु आहे, इहो हिकु माण्हू ई असांजे सबूत लाइ काफ़ी आहे। दिलावर खे नियापो कर त माण्हू असांजे हवाले करे। ठीकु आहे बाबल साईं। शमू, तूं कुझु बि चओ, पर हाणे ससु ई बस कोन थींदी। कोई मसलो तो जरूर थींदो। अस्सलाम वालेकुम सरदार साहब। सलाम दुआ पोकदासी। दरिया खान, फिलहाल तू हिकदम मोट पहुंच। सरदार साहब, तू पंहिंजे कंहिं नौकर सां न, दरिया खान सां ॻाल्हाए रहियो आहीं। हुकुम न हलाए मूं ते शाह ज़मान खान। लहजो थधो रख, थधो। दरिया खान, हिन महिल जो हिन महिल मूं वटि पहुच। जेकॾहिं न आहे न, मुंहिंजे वफ़ादार बेड़ाकनि जी फौज तोखे कीरे खणी मुंहिंजे अॻियां पेश कंदी। बाबा, बहादुर खान, पक सरदार खे ख़बर पइजी वई आहे, तॾहिं त एॾो क्रोध में हो। बाबा साईं, जेकॾहिं हू सरदार आहे त पंहिंजी क़ौम जो आहे, असांजो न आहे। उहे बि सरदार आहे, मौत ॾियणो पवंदो न, न त नामारो ई हिकिड़ो ख़तम। त पोइ तव्हां कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे बाबा साईं? बहादुर खान, मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। पैसा वॾा, हिन में सम्झण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? जेकॾहिं सरदार शाह ज़मा तव्हां खां पुछे थो, तव्हां साफ़ इनकार करे छॾियो त मां असां वटि आहे ई कान। हा बाबा साईं,
जेकॾहिं असां मञंदासीं त पोइ सरदार शाह ज़मान असांखे छा कंदो? बहादुर ख़ान मञण वारो त मां बि कोन आहियां, पर वञिणो ज़रूर पवंदो। न त सरदार खे पक पइजी वेंदी त बाह असां वटि आहे। बस रामारो ई हिकु ॾींदो सांस ख़तम। गुलबार जागो पिया न? हाँ शमू जागो पिया, तव्हांजो हुकुम जो आहे। सिज बुरण ताईं कंहिंखे बि सुम्हणो न आहे। न शमू न, कोन सुम्हंदासीं। घुमो फिरो, हिकिड़ी जाइ ते पी न रहो। बंगले चौधारी चकर ॾियूं पिया शमू। तव्हां हिन पासे चकर ॾेजो, मां हिन पासे चकर ॾेई थो अचां। ठीकु आहे शमू, ठीकु आहे। वञो वञो।
चाचा वरा मां स्कूल वञा थो। चाचा वरा तूं खिली छो थो? तोखे स्कूल वेंदे ॾिसां थो न ख़ुशि थो थियां। खिली वरी रोई छो थो? रोआं इन करे थो त काश हाशिम पढ़ियल हुजे हा त इहे ॾींहं ॾिसणा न पवंदा। अबा पुफी ससुईअ खे केरु खणी आन? ख़बर न आहे पुट। मूंखे ख़बर आ बाबा या दुश्मन पुफीअ खे खणी विया आहिनि। तोखे कंहिं ॿुधायो पुट? स्कूल जे मास्तर चयो फॾा करे पिणे लोड़ी न पियूं नियाणियूं। न पुट, पिणे जो हिन में को बि ॾोह न आहे। पोइ अबा माण्हू ईअं छो था चवनि? पुट छॾ माण्हुनि जे चवण खे, तूं स्कूल वञ, तोखे देरि थी थिए। ख़र्ची ॾे त वञा न। रजना, मां तुझे दुश्मन ना है। खबरदार खबरदार मुझे वेझो न अची जाए। ऐ सुनी रानी, तुझो नालो छा आहे? मूंखे छॾे ॾे, मूंखे मुंहिंजे घर वञण ॾे। मूंखे तोसां इश्क थी वियो, मां मजबूर आहियां। उन ॾींहुं जेका तो मूंखे सिक जी सुर्खी पियारी, मां बेचैन ऐं बेकरार थी वियो आहियां। मां तोखे कोन थी सुञाणा। खुदा जे वास्ते मूंखां परे थी हलियो वञ तां। ॾिस, मां तोखे को नुक़सान कोन ॾींदुसि। मां तुंहिंजो दुश्मन न, पर सॼणा आहियां। मूंखे केर छो कयो अथई? मूं कहिड़ो ॾोह कयो आहे तव्हांजो? मूं तोखे क़ैद नाहे कयो, मां तोसां शादी करण थो चाहियां। तूं हिते राज कंदी ऐं हिते राणी थी रहंदी। तू रोए ना, तू न रो। मां तोखे रोवंदो नथो ॾिसी सघां। मां वञा थो, तूं पाण बि ख़ुशि रह ऐं मूंखे बि ख़ुशि रख। मां मोटी ईंदुसि। चइबो त सालियो भाॼी दरिया ख़ान, मूंखे जवाब ॾियण जी गुस्ताखी न कजाए, छो त मां वाइदे जो पक्को ऐं कौल जो सच्चो माण्हू आहियां। सरदार साहब, तव्हां हुकुम कयो। जेकॾहिं मुंहिंजे वस में हूंदो न त मां कंधो कोन कढाईंदुसि। ला मारो ई हिकिड़ो, ख़तम। तुंहिंजो भलो बि इन में आहे। हुकुम कयो सरदार साहब। अॼु जो अॼु ससुई वापस कर।
आई पाप लांदे न त हथियारनि जा मुंह खुली आहिनि त मुंह बंदि न करे सघंदे। सरदार साहब ससुई केर ससुई? दरिया खान पल्ले जी न्याणी ससुई मुझी न्याणी आ मुझी नटाइण जी कोशिश न कजाए न ही इनकार कजाए न त तुझो आहूं वाहूं बंद करे छॾींदुसि। सरदार साहब मां के ससुई के कोन सुञाण। मां इनकार ॿुधण जो आदि न आहियां। सरदार साहब मुझी केड़ी मजाला जो तव्हां सां इनकार कयां, पर जॾहिं मूं वटि का शइ आहे ई कान उन्हीं खे मां किथां आणियां? दरिया खान मां हीअं हवायूं ॻाल्हियूं न कंदो आहियां। मूं वटि पक्का सबूत आहिनि। सरदार साहब जेकॾहिं 5 सालनि में बि मूं ते साबिती ज़ाहिर थी वञे न त जेका चोर जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा। 5 साल वॾा आहिनि, मां 5 मिंटनि में साबित थो करे ॾेखारियां। हाशिमा जी बाबल सिंह सबूत पेश कर। कर खबर का देना इनके सुञाणी? सरदार साहब ई शमुओ ऐं ई बहादुर इन्हनि मूंखे 5 लख रुपया ॾिना हुआ ससुई खे अगवा करण जे लाइ ऐं असां ससुई इन्हनि जे हवाले कई। सरदार साहब इहा तव्हांजी चाल आहे। ही शख्स तव्हांजो पढ़ायल आहे। अहिड़ा 100 शायदि मां अवां ते बीहारे सघां थो। अवां वञी सघो था? अदी मीरा ससी अलाए केड़न हालन में हूंदी न जी सघंदी हूंदी न मरी सघंदी हूंदी खबर न ते जिंदा भी आहे अलाए न। आलिया असां के अलाए कंहिंजी नज़र लगी वई। मां तो बाबा खे थी ॾिसां त मुंहिंजो साहु सुकियो तो वञे। अदी बाबा तो अंदर ही अंदर में मरंदो पियो हूंदो। खबर नाहे त केड़े ज़ालिम असां सां इहो ज़ुल्म कयो आ। हिकिड़ो ससीअ जो सुर ऐं ॿियो माण्हुनि जा मेणा। अदी जरी न करे त करे छा? जे तव्हांजो रोज राड़ो पूरो थियो हुजे त हाणे घर जो कुछ कमकार कयूं। चाची तू केड़े किस्म जी औरत आई? असां के ॾिसी ते दुश्मन के भी रहम तो अचे चाची। आई तुंहिंजे दिल की लोड़ो ही कोन्हे। तव्हांजे ने रोइण सां ममड़ी मोटी कान ईंदी। हाणे छॾियो ये बहाना उथो कम कयो। अड़ी ज़रीना चौथी वेचारे ने दुखयलन के दुखाई। अड़ी उनन जी जान जवान भेण खजी वई आ। आखिर त सूर अंदर में हूंदुन न। बड़े पांजन जा दुख
इहो मां थी ॼाण बसरा जहिड़ी कचे तड़ी पके मोचा फ़कीर फिरंदा मासी बसरा छोकरी खजी वई आ त अल्लाह कंदो मोटी ईंदी, बाक़ी इने रोइण पिटण सां छा थींदो? घर जो कमकार बि करणो अथनि या बस तॾो करे वेही रहणो आ? बसड़ी अमड़ ज़रीना तूं आ पाजे तबियत वारी, हे छोकरियूं हिन उन्हनि जी तबियत पंहिंजी। मासी इन्हनि जी चाची आहियां, चवां थी सच समझनी कोन थियूं। ओ अम्मा उथो न्याणियूं कयो कमकार जी। ओ अमड़ जे चाहे जो चुको चढ़ियल हुजे त मूंखे बि 2 ढुकड़ा कोप में विझी ॾियो। मासी बसरा असांजी भेण वई आ, असांखां के पुछो आ इन हालत में असांखे घर जो कमकार वणंदो? बसड़ी अमड़े रखो रब ते न्याणी वरी पवंदी। बसरा जहिड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था रहनि, रब सणाई कंदो। इहा किरियल हरकत दरिया खान खां सवाइ ॿियो केर बि नथो करे सघे। चाचा खे इजाज़त ॾे, दरिया खान खे ॾींहं जा तारा न ॾेखारिया न त मुंहिंजो नालो खादम न आहे। पर असां सरदार शाह ज़मान जी घाटी से ॾिठीसीं, जेको ॿारण ॿारींदासीं न सो दुनिया ॾिसंदी। चाचा बहादुर जेकॾहिं मुड़ुस माण्हू हुजे हा न त साम्हूं विड़िया, ईअं चोर कुते वांगुरु चकु न हणिया। ॻाल्हि जेकॾहिं झेड़े जी हुजे हा न त हिन वक़्त ताईं दरिया खान जो हुन बुनियाद ख़तम करे छॾिया। पर ॻाल्हि आहे असांजी न्याणीअ जी, हिकु भेरो वञे पोइ इहो दरिया खान काॾे वेंदो? अच्छा असां हाणे सरदार शाह ज़माने आसरे कोन वेंदासीं, जेको कंदासीं न पाण कंदासीं। सभ खां अवल ससीअ खे तलाश करणु घुर्जे। ससी दरिया खान जे घर में आ, रुगो पक थिए न दहली दरिया खान जे घर ते हमलो कयूं। अहिड़ी का माई हुजे जेका उन्हनि जे घरनि में ई ॻोल्हा करे त पोइ पोलियो वारनि खे ॾिसणो पवंदो। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त डॉक्टर आहे, चओ त पोइ मां हुन सां सलाह कयां। देर न कर, वञी पंहिंजे दोस्त डॉक्टर सां मिल।